चांडोकी, चांडोकी, दर खोल चांडोकी, ही केड़ी बाराणी आहे? दर खोल, दर खोल, दर खोल चांडोकी। तुंहिंजी मां तुंहिंजे दर में अखियूं विझो वेठी आहे। प्लीज दर खोल चांडोकी, चांडोकी दर खोल। मुझे हाँ भरनी पवंदो। मां पाण के मारे छॾींदसि पर इन शहरोज सां शादी न कंदसि। ठीक है, ठीक है, तू न कजाए शादी शहरोज सां, पर दर तो खोलना मुझे दिए, दर खोल। ॾिस तू पाण के अंदर बंद करे घुटजी घुटी मरी वेंदी है। दर खोल। अम्मा छा थियो आहे? पहला परेशान छो आयो? मल्हार मुंहिंजा पुट चांडोकी पंहिंजो पाण कमरे में बंदि करे छॾियो आहे ऐं तुंहिंजे बाबा हुन ते हथ खयो आहे। छा? चांडोकी ओ रानी, ओ मुंहिंजी प्यारी भेण दर खोल। ही तुंहिंजो भाउ तोसां गॾु आहे। दर खोल मुंहिंजी प्यारी भेण। मां ॾिसां थो तुंहिंजो शेरो सां ज़बरदस्ती शादी केरु थो कराए। दर खोल मुंहिंजी सुहिणी भेण, दर खोल। मां हाणे तुझी का भी गाल न मञंदसि धणी बचका। छा छोकरी के सॼी उम्र घर में विहारींदे हुन जो को न को बिलो करणो पवंदो तोखे। जे शाम रात वारनि सां तू नथो ॻाल्हाई त मूंखे मोकल ॾे, मां ॻाल्हायां ने। मूं शाम रात सां ॻाल्हायो आहे, चयो थोमांसि त चांडोकी सां गॾु असांजी धीउ जो ॿारु लाहे। इहा चांडोकी शहरोज खान सां मुश्किल पड़जे। छा मतलब? इन छोकरीअ जो कंहिं ॿिए सां चक्कर पियो ॿुधजे। चवनि था त पुलिस जो वॾो ऑफिसर आहे। इन जो मतलब त छोकरीअ शाम रात खे इन जो नतीजो ॾिनो। असां केॾो चयो त छोकरीअ खे न पढ़ा न त चवण आखण मां निकिरी वेंदी, कोन मुड़ियो। हाणे भले पियो लोड़े। इन ॻाल्हि सां पढ़ण लिखण जो को बि मक़सद कोन्हे। असांजी मूमल वरी कहिड़ी पढ़ियल हुई, केॾो असांखे ख्वार कई। तूं ॻरियल मुर्दा न उखाड़ शहज़ादी। इंसान ख़ता जो घर आहे, सो मूमल खां बि ऊंच नीच थी वई। तूं मां थी करे न्याणीअ जूं ग़लतियूं करण लॻी आहीं। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।